अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं गिंजर फातिमा अवां ॾिसी रहिया आहियो मھراڻ न्यूज़। रुक कयूं था ख़बरुनि ॾांहुं। छूट रिपोर्ट एसआर सोडो टाउन चेयरमैन नज़र मोहम्मद आरीसर, अकाउंट ऑफिसर आरिफ शेख, टाउन ऑफिसर सजाद शाह ऐं पंहिंजे स्टाफ जूं मोकलूं बंदि करे छॾियूं। टाउन चेयरमैन नज़र मोहम्मद आरीसर, अकाउंट ऑफिसर आरिफ शेख, टाउन ऑफिसर साजिद शाह स्टाफ खे बरसात सबबि हिदायत जारी कंदे चयो त बरसात सबबि अवाम खे का बि तकलीफ़ अचणु न खपे। टाउन मुलाज़िमनि मजीद मलाह ऐं स्वीपरनि राजेश अर्जुन कैलाश राजू बरसात जो पाणी शहर में कढी छॾियो। स्पेशली ड्रेनेज सिस्टम में का बि लापरवाही न थियणु खपे। असीं अवाम जा नुमाइंदा आहियूं ऐं हर वक़्तु अवाम खे दरपेश ईंदड़ मामला खे हल करणु असांजो फ़र्ज़ु आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहंदा मھراڻ न्यूज़।